सॼी दुनिया वांगुरु बांदी में बि आशिकाने रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पारां जश्न ईद मिलादुन्नबी जे शानदार रैली कढी वई। रैली जो आगाज़ मरकज़ी ईदगाह खां थियो, जंहिंजी अॻवानी मुमताज़ आलमेदीन मुफ़्ती साहिब ॾिनो। इफ़्तिख़ार अहमद अब्बासी कई, जॾहिं त शहर जा मुअज़्ज़िज़ शख़्सियतूं ऐं मुख़्तलिफ़ मज़हबनि जा माण्हू वॾे अंग में शरीक थिया। शहर जे मरकज़ी बाज़ार मां गुज़रंदड़ हिन रैली में हज़ारें आशिकाने रसूल शिरकत कई, जिन नारे तकबीर ऐं रिसालत बुलंद कंदे जश्न ईद मिलादुन जी ख़ुशीअ में झूमंदे पंहिंजो इश्क ज़ाहिर कयो। ऐं रैली में SHO बांदी समेत मुख़्तलिफ़ मज़हबनि जा माण्हू बि शरीक थिया। आशिकाने रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे हथनि में साई झंडा खणी लबैक या रसूल अल्लाह जे आमद मुस्तफ़ा जा मरहबा मुस्तफ़ा जा नारा हणंदा या आशिकाने रसूल सुहिणे लफ़्ज़नि सां सरवर काइनात जे बारगाह में वालिहाणे मोहब्बत जो इज़हार कयो। रैली में शिरकत कंदड़नि लाइ शाहनवाज़ रिंद तरफ़ां मिठे पाणी जो शानदार इंतज़ाम कयो वियो, जंहिं में माण्हुनि खे इन दिलि जी गहराइनि सां तौरु मञिया। ऐं इन मौक़े ते बांदी सां मुख़्तलिफ़ ॻोठनि मां बि रैलियूं अची शामिल थियूं, जिन में रैली खे वधीक अज़ीम आलिशान ऐं रूह परवर बणायो वियो। रैली जी पुॼाणी ते मुल्क ऐं क़ौम जी सलामती, उम्मत मुस्लिमा जे इत्तिहाद ऐं आलम इस्लाम ऐं अमन जी ख़ुशहाली लाइ ख़ुसूसी दुआऊं घुरी वयूं। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।